बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कलो के सबक में असां सुन्नत जी लुग़वी, इस्तिलाही ऐं उलमाए उसूलीन वटि जेका तारीफ़ आहे उहा पढ़ीसीं। उन खां बाद में सुन्नत जा असां 3 क़िस्म पढ़ियासीं, जंहिंमें ख़बर मुतवातिर जी तारीफ़, उन जा मिसाल ऐं उन जो हुकुम पढ़ियोसीं। ख़बर मशहूर जी भी तारीफ़, मिसाल ऐं उन जा हुकुम पढ़ियोसीं। अमल करण जे बारे में जो उलमान जो रायूं पढ़ियूंसीं। अॼो के सबक में ख़बर वाहिद जी तारीफ़ ऐं उन जो हुकुम ऐं उन ते अमल करण जा कहिड़ा कहिड़ा शर्त आहिनि उहे पढ़ंदासीं। उन खां बाद में मुसन्निफ़ राविन जा 2 क़िस्म बयान कया आहिनि, उन्हनि मंझां हिकिड़ो क़िस्म असां अॼो के सबक में पढ़ंदासीं। ख़बर वाहिद छाखे चइबो आहे? ख़बर वाहिद जी तारीफ़ इहा आहे त टिनी ज़माननि में उन जो हिकु रावी हुजे ऐं हिक खां रिवायत करे। 3 ज़माना यानी सहाबा, ताबईन ऐं तबअ ताबईन। हिकु रावी हिक खां रिवायत करे या हिकु रावी कंहिं जमात खां रिवायत करे। जमात जो मतिलबु इहो आहे त उन में एतिरा माण्हू हुजनि जेकी ख़बर मुतवातिर या ख़बर मशहूर जे तादाद खे न पहुची सघनि। छो त जेकॾहिं कंहिं बि ज़माने में जे उहे ख़बर मशहूर जे तादाद खे पहुची विया त उहा ख़बर मशहूर थी वेंदी। पर जमात जो मतिलबु आहे त एतिरा माण्हू हुजनि जंहिंजो कूड़ ते मुतफ़िक़ थियणु मुमकिन हुजे ख़बर मशहूर में। ठीकु आहे, जमात जो मतिलबु यानी कि 2-3 माण्हू हुजनि। एतिरो तादाद उन्हनि जो न हुजे जो उहे ख़बर मशहूर जी तारीफ़ खे पहुची सघे, त उनखे ख़बर वाहिद चवंदासीं। उन खां बाद मुंहिंजे मुसन्निफ़ फरमायो आहे त ख़बर वाहिद ते अहकाम शरईअ में अमल करणु वाजिब आहे, यानी कि एतिक़ाद में न, अक़ीदे में न। इल्म तमानीम बि जो फ़ाइदो बि नथी हुजे ऐं इल्म यकीन जो बि ख़बर वाहिद फ़ाइदो न ॾींदी आहे। पर अहकाम शरईअ में जॾहिं बि ख़बर वाहिद अचे, यानी निमाज़ जे बारे में, रोज़े जे बारे में जे या को हुकुम बयानु थिए या कंहिं शइ जी फ़ज़ीलत बयानु थिए, ख़बर वाहिद में अहिड़ियूं शयूं अचनि अहकाम शरईअ जूं, त उन ते अमल करणु वाजिब आहे। पर ख़बर वाहिद ते अमल करण जे लाइ 5 शर्त आहिनि। त रावीअ में इहे 5 शर्त हूंदा त असां उन ख़बर वाहिद ते अमल कंदासीं। पहिरियों त रावी मुस्लमान हुजे, जेको ख़बर वाहिद खे बयान थो करे उहो। जेकॾहिं कंहिं गैर मुस्लिम का ख़बर ॿुधाई आहे या चवे थो त हीअ हदीस आहे या हीअ शरीयत जो हुकुम आहे, त उन ते अमल न कयो वेंदो। रावीअ में पहिरियों शर्त आहे त उहो इस्लाम मुस्लमान हुजे। ॿियो शर्त आहे त उहो आदिल हुजे, अदालत वारो हुजे, नेक, परहेज़गार, मुत्तकी हुजे। टियों शर्त आहे त उन में ज़ब्त हुजे। ज़ब्त यानी कि उन जो हाफ़िज़ो, उन जी यादाश्त सुठी हुजे। ईअं न थिए जो हिकिड़ी ॻाल्हि खे यादि करे वरी 2-3 ॾींहंनि खां पोइ उन ॻाल्हि खे विसारे छॾे। पोइ इहो गुमान थींदो त ख़बर न आहे हिन खे इहा हदीस सही यादि बि आहे या न। त जेकॾहिं कंहिं रावीअ जो हाफ़िज़ो कमज़ोर हूंदो, उन जो ज़ब्त सही न हूंदो, त उन जी रिवायत खे बि क़बूल न कयो वेंदो। चौथों शर्त आहे त उन जो अक़ुलु सही सलामत हुजे, उहो अक़ुल वारो हुजे, सही तरह ॻाल्हियुनि खे सम्झी बि सघे। जेकॾहिं अक़ुलु न हूंदुसि त इहा ख़बर न पवंदी त उहो अलाए छा थो बयानु करे।
त अकुल जे करे कंहिं नंढड़े ॿार जी रिवायत खे क़बूल न कयो वेंदो, छो त नंढड़े ॿार में अकुल सलीम नाहे हूंदो। कंहिं मजनूअ जी कंहिं चरिये जी रिवायत खे बि क़बूल न कयो वेंदो। पंजो शर्त आहे त उहो जेको रिवायत करे थो उहा हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां उन जी सनद मुत्तसिल हुजे, यानी कि उहो इहा ॻाल्हि साबित करे त इहो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो आहे, कंहिं ॿिए जो इहो कौल नाहे। त पोइ असां उन ख़बर वाहिद खे क़बूल अहकाम शरईअ में कंदासीं। उन खां बाद में पोइ मुसन्निफ़ फरमायो त रावियुनि जा 2 क़िस्म हूंदा आहिनि। उन मां हिकिड़ो क़िस्म अॼोके सबक़ में असां पढ़ंदासीं। ॿिनि क़िस्मनि मां पहिरियों क़िस्म उहो आहे त जेके रावी रिवायत कनि था उहे मारूफ़ बिल इल्म हुजनि, यानी कि उन्हनि जो इल्मु मशहूरु हुजे, मारूफ़ हुजे त ही वॾा आलिमे दीन आहिनि, इहे शरीयत जे अहकामनि खे सही तरह सम्झनि था, इन्हनि खे तमामु इल्मु जो इहातो थियल आहे। ऐं उहे मुज्तहिद बि हुजनि, मुज्तहिद हुजनि यानी कि उन्हनि में मसइले खे कढण जी सलाहियत हुजे, मसइलनि खे सम्झण जी सलाहियत हुजे, मसइला इस्तंबात करण जी उन्हनि में सलाहियत हुजे। रावी मारूफ़ बिल इल्म हुजनि ऐं मुज्तहिद हुजनि। उन जा कुझु मिसाल मुसन्निफ़ बयानु कया आहिनि। जीअं मिसाल ख़ुलफ़ाए अर्बा आहिनि, ख़ुलफ़ाए राशिदीन, इहे मारूफ़ बिल इल्म आहिनि ऐं इहे मुज्तहिद बि आहिनि। अगरि इहे का बि ख़बर वाहिद रिवायत कनि था त उन्हनि जी रिवायत खे क़बूल कयो वेंदो। उन खां बाद में हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद आहे, इहो बि मारूफ़ बिल इल्म ऐं मुज्तहिद बि आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा आहिनि, हज़रत इब्न उमर, हज़रत ज़ैद बिन साबित, हज़रत मुआज़ बिन जबल, या उन वांगुरु ॿिया मिसाल हज़रत उबैया बिन काब वग़ैरह वग़ैरह। इहे जेके रावी आहिनि इहे मारूफ़ बिल इल्म आहिनि ऐं इहे मुज्तहिद बि आहिनि। अगरि ख़बर वाहिद अहिड़े कंहिं रावीअ खां रिवायत थियल आहे त उन्हनि जी रिवायत खे क़बूल कयो वेंदो। उन खां बाद में पोइ मुसन्निफ़ फरमाए थो त जेकॾहिं तव्हां वटि सही तरह साण ख़बर वाहिद का पहुचे, यानी कि अहिड़नि रावियुनि खां जेकी मारूफ़ बिल इल्म ऐं मुज्तहिद हुजनि, अगरि उन्हनि खां अव्हां वटि का ख़बर वाहिद मुत्तसिल तरीक़े सां पहुचे थी त पोइ क़ियास खे छॾे उन ख़बर वाहिद जे मथां अमल कयो वेंदो। इन जा 4 मिसाल मुसन्निफ़ बयानु कया आहिनि जेके हज़रत इमाम मुहम्मद रहमतुल्लाह अलैह खां बयानु थियल आहिनि। जन मिसालनि में जे असां सम्झंदासीं त इन्हनि इमामनि ख़बर वाहिद जे मथां अमल कयो आहे ऐं क़ियास खे छॾे ॾिनो आहे। उन 4 मिसालनि मंझां पहिरियों मिसाल आहे जंहिंखे एराबीअ वारी हदीस सां, जेका हदीस मशहूरु आहे। एराबीअ वारी हदीस हिन तरह आहे त हिकिड़ो शख़्स हुयो जेको नाबीना हुयो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन निमाज़ पढ़नि पिया, निमाज़ में शुरू हुया त उहो नाबीना शख़्स निमाज़ में अची शामिल थियो, पर उहो उन खां पहिरियां वियो खूह ते वुज़ू करण जे लाइ। पोइ उहो उन खूह में नाबीना शख़्स किरी पियो त जेकी नमाज़ी हुया उन्हनि खां टहक निकिरी वियो, आवाज़ सां, ज़ोर सां खिलिया हुई। त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन उन्हनि खे, सहाबनि खे निमाज़ खां बाद में फरमायो त जेको बि खिलियो आहे उहो वापसि वञी वुज़ू करे पोइ निमाज़ खे पढ़े। त हाणे इन हदीस मंझां इहो साबित थिए थो त जेको बि आवाज़ सां खिले थो उनजो वुज़ू टुटी थो पवे। जीअं उहे सहाबी आवाज़ सां खिलिया त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन उन्हनि खे फरमायो त वुज़ू करे पोइ वञी निमाज़ पढ़ो। हालांकि क़ियास जी तक़ाज़ा इहा आहे त खिलण साण वुज़ू टुटणु न घुरिजे, छो त खिलण मंझि का बि अहिड़ी ख़राबी नाहे जेका नाक़िज़ वुज़ू हुजे। सो क़ियास इन ॻाल्हि जी तक़ाज़ा करे थो त खिलण सां वुज़ू टुटणु न घुरिजे, पर असां क़ियास खे छॾे ऐं इन हदीस ते अमल कंदा आहियूं। अगरि कोई शख़्स दौरान निमाज़
टहक ॾेई खिलियो त उनजो वुज़ू टुटी पवंदो। यानी हदीस ख़बर वाहिद जे मथां अमल कयो वियो, क़यास खे छॾे ॾिनो वियो। ॿियो मिसाल जंहिंमें ख़बर वाहिद ते अमल कयो थो वञे ऐं क़यास खे छॾे ॾिनो थो वञे, उहो आहे निमाज़ में औरतुनि खे पोइते करण वारी हदीस। त यानी कि अगरि पहिरियां जीअं मर्द ऐं औरतूं मस्जिद में गॾु निमाज़ पढ़ंदा हुया, पोइ इहो हुकुम आहे त पहिरीं सफ़ मर्दनि जी हूंदी, औरतुनि जी सफ़ मर्दनि खां बाद में हूंदी। मर्द ऐं औरत ॿई हिक सफ़ में गॾु थी निमाज़ न पढ़ंदा। हदीस में आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो आहे अख़िरू हुन्न मिन हैस अख़र हुन्न अल्लाह, यानी कि औरतुनि खे तव्हां पोइते कयो छो त उन्हनि खे अल्लाह ताला बि पोइते कयो आहे। त हाणे इन हदीस जो मतिलबु इहो आहे त मर्द ऐं औरत ॿई कुल्हो कुल्हे सां मिलाए निमाज़ न पढ़नि, पर मर्द जे मथां फ़र्ज़ु आहे त उहो औरत खे पोइते करे, यानी औरत जी सफ़ पोइते हुजे, मर्द उन खां अॻिते थी नमाज़ पढ़े। जेकॾहिं कंहिं मर्द ऐं औरत कुल्हो कुल्हे सां मिलाए हिक ई सफ़ में नमाज़ पढ़ी अॻिते पोइते न आहिनि त मर्द जी निमाज़ फासिद थी वेंदी, उहो निमाज़ वापसि पढ़े, औरत जी निमाज़ थी वेंदी। इहा रिवायत क़यास जे ख़िलाफ़ आहे। क़यास जे ख़िलाफ़ कीअं आहे? क़यास जे ख़िलाफ़ इन तरह आहे त जॾहिं औरत जी नमाज़ थी वञे त मर्द जी निमाज़ बि थी वञणु घुरिजे। इन छो त औरत जी निमाज़ त थी वञे थी पर मर्द जी निमाज़ नथी थिए। पर पोइ असां हदीस जे मथां अमल कंदासीं ऐं क़यास खे असां छॾे ॾींदासीं त मर्द जे मथां लाज़िम हुयो त उहो औरत खे पोइते करे, हाँ ज़िमेदारी मर्द जी, त मर्द फ़र्ज़ खे छॾे ॾिनो, औरत खे पोइते करणु उनजे मथां फ़र्ज़ु हुयो, उन इहो फ़र्ज़ु पूरो न कयो, उन जे करे मर्द जी निमाज़ न थींदी, उहो निमाज़ खे वापसि वरी पढ़ंदो। सम्झ में आई ॻाल्हि? टी हदीस जेका हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां रिवायत आहे उल्टीअ वारे मसइले जी, त जेकॾहिं कंहिं शख़्स उल्टी कई आहे, उनखे उल्टी आई आहे, त उहो शख़्स निमाज़ जे दौरान कंहिंखे उल्टी आहे त उहो वापसि वञे, वुज़ू करे ऐं अची उतां ई जितां हुन निमाज़ छॾी आहे उतां ई निमाज़ शुरू करे। हदीस आहे क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम मन क़ाअ औ रऊफ़ फ़ी सलातिही फ़लयंसरिफ़ वलयतवज़्ज़अ वलयब्नि अला सलातिही मा लम यतकल्लम। यानी कि अगरि कंहिं शख़्स खे निमाज़ जे दौरान उल्टी आई आहे या नक़्सीर आई आहे त उहो फिरी वञी वुज़ू करे, वलयब्नि अला सलातिही, पोइ वरी वापसि अची जिथां हुन निमाज़ छॾी हुई उतां निमाज़ खे बिना शुरू करे, बिना करे उतां ई निमाज़ खे मालम यतकल्लम, अगरि हुन ॻाल्हायो नाहे त पोइ, अगरि ॻाल्हाईंदो त निमाज़ टुटी वेंदी, पोइ त वरी नए सिर निमाज़ हुनखे शुरू करणी पवंदी। त हिन हदीस मंझां बि इन मसइले मंझि बि क़यास इन ॻाल्हि जी तक़ाज़ा करे थो त उल्टीअ में वुज़ू टुटणु न घुरिजे। छो उल्टी में वुज़ू टुटणु न घुरिजे? वुज़ू टुटंदो आहे कंहिं निजासत जे निकिरण सां। उल्टी जेका ईंदी आहे उहो मैदे जे मथां हिकु खाधो हूंदो आहे, उहो खाधो सही तरह हज़म न थींदो आहे त पोइ उहो उल्टी जी सूरत में निकिरी ईंदो आहे। उहो खाधो अञा मैदे ताईं बि नाहे पहुचंदो, मैदे खां मथां हूंदो आहे, त उहो खाधो जेको निकिरे थो सभु पाक जॻह तां निकिरे थो, निजासत वारी जॻह तां नथो निकिरे। त जॾहिं निजासत वारी जॻह तां खाधो नाहे निकितो त खाधो नजस नाहे, त क़यास इन ॻाल्हि जी तक़ाज़ा करे थो त उल्टी करण साण वुज़ू टुटणु न घुरिजे। पर ख़बर वाहिद मंझायो आहे त जेको शख़्स उल्टी करे थो त उहो वापसि वञी वुज़ू करे उन खां बाद में पोइ पंहिंजी निमाज़ खे उतां बिना करे। सो असां क़यास खे छॾे करे ऐं ख़बर वाहिद जे मथां अमल कंदासीं। चौथो मिसाल आहे सहव सजदे, हदीस सहव सजदे वारी।
अगरि निमाज़ में कंहिं शख़्स खां वाजिब तरक थी वियो या वाजिब में ताख़ीर थी वञे थी, का ग़लती थी वञे थी, त उन शख़्स खे सजदे सहव वाजिब आहे। पर सजदे सहव ॾिबो कहिड़े टाइम आहे? सलाम खां पहिरीं। सलाम, हाँ, सलाम फेराए उन खां बाद में सजदे सहव ॾिबो न, आख़िरी सलाम त पोइ वरी बाद में फेराए, सलाम फेराए उन खां बाद में सजदे सहव ॾिबो आहे। त क़ियास जी तक़ाज़ा इहा आहे त सजदे सहव सलाम खां पहिरियां हुजणु घुरिजे, सलाम फेराइण जी ज़रूरत न पवे। पहिरियां माण्हू सजदे सहव वॼे, पोइ आख़िर में माण्हू सलाम फेराए छॾे। छो त ग़लती थी आहे उन नमाज़ में, ऐं सलाम फेराइण सां नमाज़ थी वेंदी आहे मुकमल। जॾहिं नमाज़ मुकमिल थी वई त हाणे सजदे सहव छाजे लाइ थो ॾिनो वञे? सजदे सहव सलाम खां पहिरियां ॾियणु घुरिजे। अकुल इन ॻाल्हि जी तक़ाज़ा करे थो न, त हुजणु ईअं घुरिजे। पर असां क़ियास खे छॾे करे ऐं हदीस ते अमल कंदासीं, छो त हदीस में इहो आहे त सलाम खां बाद में सजदे सहव ॾियो। सो इन्हनि मिसालनि मंझां असांखे इहा ख़बर पई त इहे जेकी मसइला हुया उहे क़ियास जे ख़िलाफ़ हुया, पर असां क़ियास खे छॾे ऐं असां हदीस ख़बर वाहिद ते अमल कयो आहे, छो त इहे सभु मसइला अहकाम शरई हुया। अहकाम शरई में क़ियास खे छॾे ऐं ख़बर वाहिद ते अमल कयो वेंदो। ठीकु आहे, तर्जुमो कयो। फ़नक़ूल ख़बरुल वाहिद, पोइ असां चऊं था त ख़बर वाहिद उहो आहे मा नक़लहू वाहिदुन अन वाहिदिन, उहो जो नक़ुल करे उन खे हिकु शख़्स हिक खां, ऐं वाहिदुन अन जमाअतिन, या हिकु शख़्स जमात खां, ऐं जमाअतुन अन वाहिदिन, या जमात हिकु शख़्स खां। वला इबरत लिल अदद, ऐं नाहे कोई बि एतबार अदद जो, यानी कि ख़बर वाहिद में अदद जो को बि एतबार नाहे। इज़ा लम तुबलग हदल मशहूर, जॾहिं न पहुती हुजे उहा हद मशहूर खे, ऐं इहो वाजिब थो करे अमल करणु इन ते फ़िल अहकाम शरइयत, शरई अहकामनि में, बेशर्त इस्लाम रावी, हितां खां शरात बयान थो करे, इन शर्त सां त मुस्लमान हुजणु रावीअ जो, व अदालत ही, ऐं उन जो आदिल हुजणु, व ज़ब्त ही, ऐं उन में ज़ब्त यानी उन जो हाफ़िज़ो सही हुजणु, व अक़ल ही, ऐं उन जो अकुल सलामत हुजणु, व इत्तिसालुहु बिकज़ालिक मिर रसूलिल्लाहि अलैहि सलातु वस्सलाम, ऐं मुत्तसिल हुजणु उन जो तो ताईं इहो हुज़ूर अलैहि सलातु वस्सलाम जन खां, बिहाज़ शर्त, इन्हनि शर्तनि सां। सुम्म रावी फ़िल असुल क़िस्मान, पोइ रावीअ जा असुल में ॿ क़िस्म आहिनि, मारूफ़ बिल इल्म हुजणु, वल इज्तिहाद, ऐं उन जो मुज्तहिद हुजणु। मिसाल जीअं ख़ुलफ़ाउल अर्बअत, ख़ुलफ़ाए अर्बा चार उहे ख़लीफ़ा, ऐं हज़रत अब्दुल्ला बिन मसूद, अब्दुल्ला बिन अब्बास, ऐं अब्दुल्ला बिन उमर, ऐं ज़ैद बिन साबित, ऐं माज़ बिन जबल, व इमसालहुम, ऐं उन्हनि जे मिसल ॿिया रज़ियल्लाहु अन्हुम, ॿिया सभु सहाबा उन्हनि जे मिसल जेकी आहिनि। फ़ैज़ा सहत इंदक रिवायतुहुम, पोइ जॾहिं सही पहुचे तो वटि उन्हनि जी रिवायत, रसूलुल्लाह अलैहि सलातु वस्सलाम, हुज़ूर अलैहि सलातु वस्सलाम जन खां, यकूनुल अमल बिरिवायतिहिम औला मिन अमलिल बिल क़ियास, हूंदो अमल करणु उन्हनि जी रिवायत ते औला क़ियास ते अमल करण खां। वलिहाज़ा रवा मुहम्मद हदीस अल आराबीय, इन ई वजह जे करे रिवायत कयो हज़रत इमाम मुहम्मद अलैहि रहमत एराबीअ वारी हदीस खे, अल्लज़ी कान फ़ी ऐनिही सूउन, उहो एराबी जो हुयो उन जी अखि मंझि का ख़राबी, फ़ी मसअलतिल कहकहत, टहक वारे मसइले में, व तरकल क़ियास बिही, ऐं छॾियाई क़ियास करणु इन्हीअ ते,
ऐं रिवायत करणु हदीस ताख़ीरुन निसा पोते करणु औरतुनि जो फ़ी मसअलतल महाज़ात वारे मसइले में सफ़ुनि वारे मसइले में व तरक़ल क़ियास बिही ऐं छॾियाई क़ियास खे उन्हीअ ते। ऐं रिवायत कयो वियो हज़रत आयशा रज़ियल्लाहु अन्हा खां हदीस उल्टीअ वारी व तरक़ल क़ियास बिही ऐं छॾियो वियो क़ियास खे इन ते। ऐं रिवायत कयो वियो हज़रत इब्न मसूद खां हदीस सहव जी बाद सलाम जे ऐं छॾियो वियो क़ियास खे इन ते।